सेवन का खबर शामिल कयूं पिया। महमद सफ़र सेवाणी जी रिपोर्ट मुताबिक़ सैयद अब्दुल्ला शाह इंस्टीट्यूट अस्पताल सेवन में सिक्योरिटी गार्ड के ज़ुल्म की इंतिहा थी वई। सेवन में सैयद अब्दुल्ला शाह इंस्टीट्यूट जा गार्ड गरीब बेपहुच मानुन के मरीजन से मिलन भी न ॾेई रहा आहिनि। अवां वीडियो में ॾिसी सघो था त सेवन के सैयद अब्दुल्ला शाह इंस्टीट्यूट जा सिक्योरिटी गार्ड वॾनि माण्हुनि खे कुछ नथा चवनि, बाक़ी गरीब माण्हुनि लाइ त सेवन अस्पताल के वार्डन में पंहिंजे मरीजन सां ही मिलन नथा ॾियनि। ॾिसो, ही गरीब औरत पंहिंजे ॿार सां मिलण लाइ गार्ड के हथ ॿधी मिनतूं करे रही आहे, पर हिन औरत जी सेवन अस्पताल के सिक्योरिटी गार्ड हिक न ॿुधी। उन औरत दाहींदे चयो त सैयद अब्दुल्ला शाह इंस्टीट्यूट सेवन जा सिक्योरिटी गार्ड पंहिंजे मनपसंद माण्हुनि खे वार्डन अंदर छॾे रहिया आहिनि। मूं मिसकीन गरीब औरत के पंहिंजे बच्चे सां मिलण नथो ॾिनो वञे, जेको अंदर अकेलो बेड ते रोई रहियो आहे। खुदारा कुझु एहसास कयो, उन माण्हूअ खे त अंदर वार्ड में छॾियो जंहिंजो मरीज़ दाख़िल आहे। अहिड़नि नाअहल सिक्योरिटी गार्डन खे हटायो वञे। बाकी जनता सा कठी जो नाले पोता भी होते ना है वे होते ना है ना है वे तो को मरी तो दवा नहीं खानी कानून पर जो छोटे कर बना ली कानून पर जो तो 100 मान जो ना 100 मान जो दान ना बाकी ता है को मरी तो न तो मान इन्होंने कितना तो हवाला करे आता पर कर बस आता पर कर अरे अच्छा दिन था अरे मुकल रे हां अरे अच्छा दिन था गरीबन नपरेटा गरीबन जी न तो कगा